मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व क़ाला अल्लाहु तआला तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। व क़ाला अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालिन। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन फ़िद दुनिया कअन्नका गरीबुन औ आबिरुस सबील। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जे अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। उहो अल्लाह पूरी काइनात मथां ग़ालिब आहे। उहो अल्लाह ताला पूरी काइनात मथां शहनशाह आहे ऐं उहो अल्लाह ताला पूरी काइनात जो निज़ाम जेको रखियो आहे उहो पंहिंजे कंट्रोल ऐं कब्ज़े में रखियो आहे। उन अल्लाह ताला मुख़्तसिर ज़िंदगी तव्हां असांखे ॾेई करे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे। हक़ीक़ी ज़िंदगी जेकी आहे उहा आख़िरत जी आहे ऐं दुनिया वारी ज़िंदगी इंतिहाई थोरी ज़िंदगी आहे। इहा ज़िंदगी चंद घंटनि वांगुरु हिन दुनिया खां गुज़री वेंदी ऐं आख़िरत वारी ज़िंदगी खे अल्लाह ताला हमेशा जे लाइ बनायो आहे। हाँ, उन ज़िंदगी के बनाने जे लाइ अल्लाह ताला दुनिया के अंदर कुछ अहकाम पंहिंजा असांजे मथां लाज़िम कया आहिनि। हाणे उन अहकाम ते जेकॾहिं असां हलूं था त यकीन तौर ते असां दुनिया आख़िरत जी भलाई ॾिसंदासीं ऐं जेकॾहिं उन अहकाम ते असां न हलंदासीं दुनिया आख़िरत जी असां नाकामी मुक़दर थी वेंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़नि में अल्लाह ताला पूरी जान जी कामयाबी रखी आहे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो ई पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे ऐं उन तरीक़े खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबनि इस्तेमालु कयो। अल्लाह ताला उन्हनि खे पूरी दुनिया जे अंदरि फ़तह ऐं मदद ऐं नुसरत जो अल्लाह ताला जेको वाइदो कयो उनखे अल्लाह ताला पूरो कयो। मुसलमान कॾहिं बि नाकाम न थींदो, मुसलमान कॾहिं बि नुक़सानु न ॾिसंदो जॾहिं मुसलमान पंहिंजी मंशा ऐं पंहिंजी चाहत अल्लाह ताला जे हवाले करे। जॾहिं असां पंहिंजा पूरा मामला अल्लाह ताला जे हवाले कंदासीं पोइ अल्लाह ताला असांजी दुनिया बि बणाईंदो ऐं आख़िरत बि बणाईंदो। ऐं जेकॾहिं असां पंहिंजा मामला अल्लाह ताला जी तरफ़ हवाले न कयासीं ऐं दुनिया में इंसाननि जे हवाले कयासीं पोइ इन इंसान खां कुझु बि न थींदो। इन इंसाननि खां कंहिं क़िस्म जी कोई बि उमेद न कयो, इन इंसाननि खां ना उमेद थींदा कयो ऐं इहो ज़हन बनायो त मुंहिंजे मसइले खे हल दुनिया जो को इंसान नथो करे सघे। हा, अल्लाह ताला उनखे सबबु जेको आहे दुनिया जे अंदरि इख़्तियार थोरो घणो ॾिनो आहे, बाक़ी असुली जेको मामले खे हल करण वारी ज़ात आहे उहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। तव्हांजो कंहिं में कमु फाथल आहे, को नौकिरी जो कमु आहे, दुनिया में को वकालत वारो कमु आहे,
उहो जज वारो कमु आहे। हाणे इन कमनि जे लाइ असां जज जे पोयां भॼंदा आहियूं, वकील जे पोयां भॼंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ जेको असां उहिदेदारनि जे पोयां भॼंदा आहियूं। हाणे ज़ाहिरी तौर में त नज़र अचे थो इहे कमु कनि था, हक़ीक़त में इन्हनि जी दिलि खे नरम बणाइण वारी ऐं दिलनि खे फेराइण वारी जेकी ज़ात आहे उहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। हिकु हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इंसान जी दिलि अल्लाह ताला जे कब्ज़े में आहे, अल्लाह ताला जे कंट्रोल में आहे। पोइ अल्लाह ताला उनखे जंहिं बि इंसान जे लाइ जाॾे मोड़े छॾे, बहितरीन मामिलो अल्लाह ताला करणु चाहे, अल्लाह ताला मोड़े छॾे, उहो इंसान जेको आहे तव्हां हमदर्दी कंदो आहे। कॾहिं कॾहिं नज़र ईंदो आहे तव्हांजो अहिड़ो कमु जेको दुनिया जे कंहिं बि इंसान खां थियणु इंतिहाई नामुमकिन आहे, मुश्किल आहे, ऐं तव्हां ॾिसंदव उन बंदे में तव्हांखे उमेद बि उन कम जी न हूंदी, पर हली करे उहो बंदो तव्हांजो उहो कमु कंदो आहे। इन बेस ते इहो कमु जेको आहे अल्लाह ताला इन जी दिलि में रहम नाज़िल कयो ऐं तव्हांजे लाइ अल्लाह ताला आसानी जो मामिलो नाज़िल कयो। इन जे करे इन बंदे जेको आहे तव्हांजो फिलणो कमु कयो आहे। दुनिया में अल्लाह ताला तमामु शयूं जेको आहे असबाब जे दर्जे में रखे छॾियूं आहिनि। असबाब असांखे इस्तेमालु करिणो पवंदो, असबाब खां बग़ैर दुनिया को बि कमु नथो हली सघे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां असांखे इहो हिकिड़ो सबक़ु मिले थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञनि पिया जिहाद ते, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञनि पिया जंग ते। पोइ जीअं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग ते वञनि पिया, इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवारियूं बि गॾु कनि पिया, तलवारूं बि गॾु कनि पिया, घोड़ा बि गॾु कनि पिया, उठ बि गॾु कनि पिया, ऐं खाधे पीते जो सामान बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु करे ऐं पोइ सहाबनि खे अॻिते वठी विया। हाणे हिन मां मालूम थिए थो दुनिया में वॾे में वॾो यकीन जेको हूंदो आहे न अल्लाह जी ज़ाती मथां, उहो हिकु पैगम्बर जो हूंदो आहे, उहो हिकु पैगम्बर जो हूंदो आहे। पर इहे सभु कमु करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधायो त दुनिया जेकी आहे असबाब खां बग़ैर न हलंदी, यानी हे असबाब सां कनेक्ट आहे। मामला सभु अल्लाह ताला ई कंदो क्लियर, सभु मामला अल्लाह जे ई हवाले आहिनि, पर अल्लाह ताला कुझु रूल रखिया आहिनि, अल्लाह ताला कुझु तरीक़ेकार रखिया आहिनि। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद में लथा, तलवारूं बि खयूं, घोड़नि खे इस्तेमालु बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो, उठनि खे बि कयो, ऐं खाधे पीते जो सामान बि खयूं। हाणे मालूम थिए थो जे दुनिया जे अंदरि तव्हां रहो था, इन में इहा तवक्कल न आहे त तव्हां हथियार बि न खणो, तव्हां घोड़ा बि न कयो, खाधे पीते जो सामान बि न खणो, इहा तवक्कल न आहे। बल्कि तवक्कल इहा आहे त दुनिया जो जेको बि असबाब आहे इन खे तव्हां इस्तेमालु कंदव, हा पोइ इस्तेमालु करे पोइ फौरी तौरु अल्लाह ताला जी तरफ़ रुजू थियो। त मामिलो हाणे कंहिंजे हवाले था कयूं असां, हाणे मामिलो असां अल्लाह जे हवाले था कयूं। बाक़ी हे तवक्कल न आहे मैदान जिहाद में तव्हां लथव ऐं कंहिं क़िस्म जो कोई बि तव्हां वटि असुलो न हुजे, कंहिं क़िस्म जो कोई बि तलवार न आहे, सवारी न आहे, ऐं तव्हां चओ त हाणे असां फतह कंदासीं, त हिन खे तवक्कल न चइबो। तवक्कल इन खे चइबो दुनिया जा जेके असबाब आहिनि उन असबाब खे मुकमल तव्हां अपनायो ऐं इन खां बाद में चओ या अल्लाह हाणे हे मामिलो असां तुंहिंजे हवाले कयूं था। इन जो नंढे में नंढो मिसाल, मूसा अलैहिस्सलाम खे पेट में पियो सूर, कंहिं रिवाज में आयो मूसा अलैहिस्सलाम खे पियो पेट में सूर, ऐं मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला सां फौरी तौरु कलाम कयो, या अल्लाह पेट में सूर पियो आहे, त अल्लाह ताला फरमायो फिलाणो दरख़्त आहे, उनजो हिकिड़ो पतो खणी करे उहो खा, शिफ़ा थी वेंदी। मूसा अलैहिस्सलाम ईअं कयो, तव्हां पतो खणी करे उन फिलाणे कंहिं बि वण जो हुयो उनखे पटे करे मूसा अलैहिस्सलाम खाधो, इन खां बाद में शिफ़ा मिली वई, सिहत मिली वई। त काफ़ी टाइम गुज़रियो, इन खां बाद में मूसा अलैहिस्सलाम खे दोबारा बि पेट में सूर पियो। मूसा अलैहिस्सलाम बग़ैर अल्लाह ताला जे मशवरे खां, बग़ैर अल्लाह ताला जे हुकुम खां, ज़हन में इहा ॻाल्हि बीठल हुई त इन वण खां शिफ़ा मिली हुई न पहिरियों बि पते खां, अॼु बि जेको आहे इन पते खे इस्तेमालु थो कयां। त जीअं जो आहे इन खां बाद में मूसा अलैहिस्सलाम उन पते खे जीअं जो खाधो पेट जो सूर न वियो, हिकु खाधो, ॿ खाधो, टे,
पेट सूर न पियो वञे। पोइ अल्लाह ताला फरमायो त ए मूसा अलैहिस्सलाम दुनिया जे अंदरि असबाब खे त इस्तेमालु कयो थो वञे, पर उन असबाब जे अंदरि मां अल्लाह ताला जो अमुर हूंदो आहे। मां अल्लाह ताला जो अमुर लथो, शिफ़ा लथी, बाद में तुंहिंजो पेट जो सूर ख़तमु थी वियो। हाणे उनजे अंदरि मां शिफ़ा कंहिं क़िस्म कोई बि न रखी आहे। त यादि रहणु खपे दुनिया जे अंदरि अल्लाह ताला इंसान जे रहण जे लाइ, अल्लाह ताला इंसान जे लाइ माल मुसख़र करे छॾियो आहे, पैसो अल्लाह ताला मुसख़र करे छॾियो आहे। दुनिया जे अंदरि रहण जो हिकु मेन ज़रियो आहे, दुनिया में रहण जो हिकु मेन ज़रियो उहो कहिड़ो आहे? उहो आहे पैसो। उनखे कमाइणो पवंदो, उन में कंहिं क़िस्म जो कोई बि सुस्ती न करणी पवंदी। उनखे जेतिरी महिनत थी सघे पैसे खे कमायो हलाल जे तरीक़े सां, कंहिं क़िस्म जो कोई बि गुनाह न आहे, बल्कि सवाबु आहे। पैसो हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंसां तव्हां नेकी तमामु ज़्यादा करे सघो था। हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि साईं ॾिसो बग़ैर पैसनि खां माण्हू, हिकिड़े बंदे वटि पैसा कुझु बि न हुया, बग़ैर पैसनि खां उहो बंदो उमिरो करे आयो। असां चवंदा बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे साईं, हिन हरमा वटि पैसा बिल्कुलु बि न हुया, पर हे 1 करोड़ जी मस्जिद तामीरात कराए वियो। असां चवंदा बिल्कुलु। पोइ माण्हू चवंदा ॾिसो साईं बग़ैर पैसे खां बि त कमु थिए थो न। त मां चवंदो बग़ैर पैसे खां कमु थिए थो, पर इहो कमु बग़ैर पैसे खां न थियो आहे, इन जे पोयां ॿिए हिकु बंदे पैसे भरियो आहे। त दुनिया जी जेकी बि हिकिड़ी शइ आहे उनखे जीअं जो तव्हां ख़रीद फ़रोख़्त कंदो उन में पैसो ज़रूरु लॻंदो। ऐं पैसे जो कमाइण जो हुकुम आहे, हलाल जे कमाइण जो हुकुम आहे। जेतिरो थी सघे तव्हां हलाल जे रिज़िक़ खे कमायो, कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे टेंशन न थींदो। पैसो हिकु अहिड़ी शइ आहे जेको तव्हांजा जेके रिश्तेदार नाराज़ थियल आहिनि न, उन्हनि खे पैसो ॾियो उहे बि राज़ी थी वेंदा, जंहिंसां तव्हां बिल्कुलु कॾहिं ज़िंदगी में बि गपशप न कई आहे। वालदेन खे जेकॾहिं ज़्यादा राज़ी करिणो आहे न त वालदेन जे मथां पैसो इस्तेमालु कयो ऐं पैसा उनखे हथ में ॾियो, वालदेन बि जेको राज़ी थी वेंदा। ऐं वॾे में वॾी इहा ॻाल्हि त अल्लाह खे कर्ज़ु ॾेई करे बंदो अल्लाह खे बि राज़ी करे सघे थो इन पैसे जे ज़रिए सां। उहो चवंदो साईं कीअं हाणे अल्लाह खे पैसो ॾेई करे कीअं राज़ी कजे? हा, अल्लाह खे पैसो ॾेई करे बंदो राज़ी करे सघे थो। उहो कहिड़े तरीक़े सां? सदको ख़ैरत करण सां। हिकु पैसो इहो आहे जंहिंसां एतिरा सारा कम थी सघनि था। त पैसो साईं हलाल जे तरीक़े सां जेतिरो अचणु चाहे न, उन हलाल जे पैसे खे ज़्यादा कमाइण जी कोशिशि कयो, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। तमामु साहबा जी ज़िंदगी जेकी मौक़ूफ़ हुई दावत तबलीग खां, जिहाद खां बाद में तिजारत मौक़ूफ़ हुई। इन में घणो कुझु थी सघे थो। अल्लाह जी रज़ा खे कोई बंदो हुसूल करणु चाहे थो, पर अल्लाह ताला उनखे हलाल जो पैसो ज़्यादा ॾिनो आहे न, ज़्यादा ॾिनो आहे। ऐं ॾिसे थो अल्लाह ताला मां फ़िलाणा गुनाह कया, अल्लाह ताला मूंखां नाराज़ आहे, उहो पैसो हलाल जो पैसो अल्लाह ताला जी राह में ॾेई छॾियो। पैसे जे ज़रिए सां अल्लाह ताला जी रहमत खे हासिलु करे सघो था। हदीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, सदको जेको अल्लाह ताला जे गुस्से खे, सदको अल्लाह ताला गुस्से खे थधो करे छॾींदो आहे। त साहबा कोशिशि कंदा हुआ जेतिरो ज़्यादा साहबा कमाइणु चाहिनि पिया न, साहबा ओतिरो कमायो। ऐं इन खां बाद में पोइ साहिबनि उहा मिल्कियत अल्लाह ताला जे रस्ते में तक़सीम बि करे छॾी। हा, पर हिकिड़ी ॻाल्हि जो ज़हन में हमेशह हर हिकु बंदो ख़्यालु रखण जी कोशिशि करे, अल्लाह ताला ज़्यादा माल ॾिनो आहे न, उहो सॼो माल अल्लाह जे राह में ख़र्चु करण जो हुकुम बि न अथव। मथां को पटी पढ़ाए करे 1 करोड़ तव्हां जेब में पियो, सॼो करोड़ जेको आहे तव्हां ख़बरा छॾे, ईअं बि बिल्कुलु न आहे। एक साहिबी आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, साफ़ सही आहे, सनस हदीस आहे। हिकु साहिबी आयो, उनजो हाणे आख़िरी लम्हातिन मुंहिंजा आख़िरी लम्हातिन, हाणे मां दुनिया छॾण जे क़रीब आहियां, मां कुझु माल जेको ॾियणु चाहियां थो अल्लाह ताला जे राह में। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कयो त केतिरो माल ॾियणु चाहींदो? उन चयो साईं इहो पूरो जेको बाग़ आहे न, इहो पूरो बाग़ मां ॾियणु चाहियां थो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न, पूरो बाग़ न। पुछा कयूं पोइ हिते औलाद आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कई पोइ हिते औलाद आहे न आहे? त हुन साहिब चयो औलाद आहे न साईं, 3-4 औलाद आहे, घरवारी बि आहे। अल्लाह जे नबी फरमायो कंहिं क़िस्म जो कोई बि न, सॼो बाग़ ॾियण जी ज़रूरत न आहे। अल्लाह ताला जे रस्ते में रोके केरु था? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॾिसो नबी जे हर हिकु कौल फेल जे अंदरि हिकमत आहे। नबी ॾिसनि पिया जेकॾहिं इहो सॼो हिन टाइम बाग़ फौरी तौरु अल्लाह ताला जे राह में ॾींदो, अल्लाह ताला ॾींदो, पर हिन जे घर खे, हिन जे सुभाणे इंतकाल खां बाद में हिन जे घर जे ॿारनि खे इंतिहाई तकलीफ़ पहुचंदी। पोइ हुन साहिबी खे अल्लाह जे नबी चयो इन खां कुझु घटि जेको अल्लाह जे राह में ॾे। पोइ हुन साहिबी छा कयो, चई या रसूल अधु मां बाग़ ॾियां? अल्लाह जी नबी फरमायो न न। पोइ अल्लाह जे नबी फरमायो या रसूल 3 हिसो। पोइ शायदि 3 हिसे ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इतफ़ाक़ कयो
ऐं टियों हिसो न पंहिंजे बाग़ मां साहबी अलाह ताला जे रस्ते में ॾेई छॾियो। हाणे इन जे अंदरि हिकिड़ी हिकमत आहे। हिकमत इहा आहे त ज़्यादा पैसो उॾाए करे सुभाणे पंहिंजी औलाद खे कंगाल न बनाइजो। छाजे करे मतां तव्हां त ज़्यादा सखी थी वियो, सुभाणे तव्हांजी औलाद वरी ख़ैरात वठण जे पोयां न पई। तव्हांजी औलाद ज़्यादा पोयां वरी छाजे करे जॾहिं एट ए टाइम सॼो पैसो 1 करोड़ साईं मां वटि आहे। ॻाल्हि खे थोरो सम्झण जी कोशिशि कयूं। 1 करोड़ आहे, इहो 1 करोड़ ई मां जेको सदको करे छॾियां ऐं सुभाणे मां इंतकाल बि करे वञा, अलाह कंहिंखे सम्झो कोई बि न छॾींदो, पर दुनिया जो असबाब पैसे ते बीठो आहे। पैसे खां बग़ैर खाधो नथो मिली सघे दुनिया में, पैसे खां बग़ैर दुनिया में सब्ज़ी नथी मिली सघे, पैसे खां बग़ैर दुनिया में पाणी नथो मिली सघे, पैसे खां बग़ैर तव्हां दुनिया में हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ताईं सफ़र नथा करे सघो। उमिरि ते बग़ैर पैसे खां बिल्कुलु बि नथा वञी सघो साईं। पैसो उन में ॾियणो पवंदो। कंहिंखे ॾिसो बंदो फ़ी सबीलिल्लाह में कंहिंखे उमिरि ते मोकिलींदो आहे न, फ़ी सबीलिल्लाह में, त हे काफ़ी माण्हू हैरान थींदा यार माशाअल्लाह ॾिसो हे साईं हे बग़ैर पैसनि खां उमिरि ते वियो आहे। त वाक़ई असां ॾिसूं था त इन पंहिंजा पैसा उमिरि में न भरिया आहिनि। इन न भरिया आहिनि, इन जो इहो मतिलबु हरगिज़ न आहे त इहो फ्री में उमिरि ते वियो आहे, पर इन जे पोयां ॿिए हिकु बंदे पैसा भरिया आहिनि। हे मस्जिद एॾी सारी वॾी तामीर थी आहे, असां हिन मस्जिद में पैसा न लॻाया आहिनि, छो त हिन में करोड़ रुपया ख़र्च थिया आहिनि। कोई बंदो ईअं चए साईं ॾिसो तव्हांखे बग़ैर पैसनि जे ॾिसो मस्जिद तामीर थी करे मिली आहे। मां बि चवंदुमि हक़ीक़त में बग़ैर पैसनि खां तामीर थी मिली आहे। मुजीब रहमान पैसा न आहिनि भरिया, पैसा कंहिं ॿिए भरिया आहिनि, पर पैसा भरिया आहिनि। सही, इन ॻाल्हि जो कोई बि इनकार नथो करे सघे। ॾिसो पैसा लॻाइनि, इन ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कयो। दुनिया जी जेको अलाह ताला रूल रखियो आहे न, उहो अलाह ताला असबाब ते रखियो आहे। दुनिया जे अंदरि इंसान जे रहण जो ज़रियो जेको आहे न, अलाह ताला उहो माल खे बनायो आहे, अलाह ताला पैसे खे बनायो आहे। इहो रहण जो ज़रियो आहे। हलाल खे फोकस करण जी कोशिशि कंदा कयो। हलाल हराम में कंहिं क़िस्म जो कोई बि फ़ाइदो न आहे। यकीन कयो मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठा आहिनि त जेके बंदा यानी हराम कमाइनि था न, ज़ाहिरी तौर में मां ॾिसां थो हराम जो हिकिड़े ॾींहं में लख रुपया था बचाइनि। हराम कमाई कंदा हिकिड़े ॾींहं में लख रुपया था बचाइनि ऐं 3 ॾींहंनि खां बाद में उहो लख रुपयो ई इस्पताल में वञी करे भरनि था। हिकिड़ो बंदो हराम जी कमाई मां हिकिड़े ॾींहं में 2 लख रुपया थो कमाई, पर इन जे हफ़्ते में जेकी आमदनी हूंदी न घर जे एतबार सां उहा बि 3-4 लख रुपया हूंदी। यानी मालूम ईअं थिए थो जेकॾहिं अगरि हराम जी रक़म ज़्यादातर अचे थी, तमामु घणी थी अचे, त पोइ छा थींदो, पोइ उन में तव्हांजी जेको उहो पैसो आहे न उहो ख़र्च बि ईअं थींदो, तव्हांखे ख़बर बिल्कुलु बि न पवंदी। यानी इन मां सम्झंदा कयो त इहो जेको पैसो आयो न, इहो कंहिं 2 नंबरी सां पैसो आयो हुयो, जंहिंमें कंहिं क़िस्म जो कोई बि जेको बरकत न पई आहे। हलाल खे फोकस करण जी ज़रूरत कयो। तव्हांजी आमदनी इंतिहाई घटि आहे, अलाह ताला छा कंदो, सभ खां पहिरियां अलाह ताला बीमारियुनि खां बचाईंदो। हिकिड़ो जेको कमु जेको तव्हांजो बीमारी में तव्हांजो 100 रुपए में क्लियर थिए थो न, हराम जी कमाई मां अलाह जो कसम लख रुपए में बि उहो मर्ज़ सिधो न थींदो। हीअ अखियुनि जो बिल्कुलु मुशाहिदो आहे। हिन 2 अखियुनि सां मां वाज़े तौर ते इन ॻाल्हि खे नोट कयो आहे त हराम जी कमाई में जंहिं बि बंदे हराम जी कमाई कई, उनजो वॾे में वॾो जेको फॉल्ट आहे, उन घर मां बीमारी निकिरी नथी, बीमारी बिल्कुलु न निकिरंदी आहे। ऐं पैसा उहे ईअं ई ट्रेवल थींदा वेंदा आहिनि। हराम जा पैसा ईअं ई वेंदा, ऐं डॉक्टरनि जे हथ में ईंदा। फीस 5-5 हज़ार रुपया फीस, हिकु इंजेक्शन 5-5 हज़ार जो, 10-10 हज़ार जो। यानी इन मां साफ़ तौर ते मालूम थिए थो तव्हां इहा रक़म जेकी आहे सिधे तरीक़े सां न कमाई आहे, बल्कि उल्टे तरीक़े सां कमाई आहे। पैसो वञे बि उल्टे तरीक़े सां ॿाहिरि थो। इन जे करे क़ुरान हकीम में अलाह ताला फरमायो, व्याज जेको आहे न, व्याज आहे, इनखे अलाह ताला जी नज़र में इंसानो इहो व्याज खुटे थो, अलाह ताला जी नज़र में अलाह ताला जो जेको ॾिसणु आहे न, उहो को मामूली ॾिसणु आहे। हिकु त असां बि ॾिसूं था, असांजी नज़र जेको मौजूदु आहे, मां सिर्फ़ु साम्हूं इंसान खे ॾिसी सघां थो, मां पंहिंजे पोयां नथो ॾिसी सघां। इहो व्याज अलाह ताला क़ुरान हकीम में फरमायो, व्याज मां अलाह ताला जी नज़र में इंतिहाई ज़्यादा खुटण जे पोयां आहे, पोइ खुटे थो।
ऐं तव्हांखे ईअं लॻे थो इहो व्याज जेको वधे थो, हालांकि इन जो लास्ट जेको अलाह ताला रिज़ल्ट बयानु कयो न उहो अलाह ताला फरमायो लास्ट में इहो खुटी पवंदो। ॾाढो वॾे वॾा टॉप जा व्याजी आख़िरी में रिज़ल्ट ईअं बीठो त उहे अची करे पिनण ते बि अची करे बीजी विया। कोई चवे साईं बिल्कुलु पिनण ते न आया, पैसे जी हालत में मरी विया। सर पैसे जी हालत में मरी जो विया न त कहिड़ो कामयाबु मरी विया, अलाह ताला जी ज़िलत खणी करे पोइ मरिया आहिनि। त इन जे करे पंहिंजी औलाद खे हलाल खाराइण जी कोशिशि कयो। औलाद खे हलाल खाराइण उहे औलाद फर्मा बरदार थींदी। दुनिया में कंहिं बि इंसान जी तमन्ना आहे त मुंहिंजो पुटु जेको फर्मा बरदार थी वञे, धीउ फर्मा बरदार थी वञे, घरवारी मुंहिंजी चवण में हुजे। सिर्फ़ु आसान 2 जुमलनि में ॻाल्हि खे क्लियर पियो कयां। मज़दूरी करे 500 हलाल जा खारायो, अल्लाह जो कसम इहे औलाद जेको चवण में रहंदी। औलाद खे ज़्यादा ड्रेस वठी ॾिसो न, माण्हू इन जे करे हराम जो कमु कंदा आहिनि त औलाद खे बहितरीनु ड्रेस पाराईंदासीं, बहितरीनु गाॾी ते घुमाईंदासीं, बहितरीनु लिबास पाराईंदासीं, इहा औलाद चवंदी यार वाक़ई मुंहिंजे पीउ जो कोन मुंहिंजे लाइ वॾो कुझु कयो आहे। पर इहो हराम जे तरीक़े सां कंदो न, मरण खां बाद में पोइ औलाद गारियूं ॾींदी। ऐं पंहिंजे कननि सां असां ॿुधोसीं दुनिया जे अंदरि पीउ मरी वियो पोइ हिते औलाद गारियूं ॾिए पई। हे हराम जो असरु आहे, हे दुनिया में हराम जो असरु आहे। इन जे करे हराम जी जेकी नौसद उहा इंतहाई ख़तरनाक आहे। इन खां बचण जी कोशिशि कयो ऐं इन जो जेको रिज़ल्ट आख़िरत में निकिरंदो उहो इंतिहाई बुछड़ो निकिरंदो। अलाह ताला तमामु मुस्लमाननि खे पंहिंजी पनाह में रखे। तौबा सां अलाह ताला सभु कुझु माफ़ु करे छॾींदो आहे। तौबा सां अलाह ताला तमामु वॾा गुनाह माफ़ु थो करे। अलाह ताला कुफ़्र बि माफ़ु थो करे तौबा सां। अलाह ताला शिरक बि माफ़ु थो करे तौबा सां, काफ़ी गुनाह। पर जेकॾहिं को बंदो हराम जो कमु करे वञ त उनजे मथां तौबा करे अलाह ताला माफ़ु कंदो। अॻिते जेको कमु आहे उहो हलाल जो करण जो कोशिशि करे। हिकिड़ी तमामु वॾी तवील रिवायत आई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलाह ताला जॾहिं जनम मां सभिनी बंदनि खे ॿाहिरि कढंदो ऐं जन्नत में अलाह ताला तमामु मुस्लमाननि खे मोकिलींदो। हे तमामु वॾी रिवायत आई आहे। पोइ हिकु आवाज़ु ईंदो या हन्नान या मन्नान, यानी जनम ऐं जन्नत खां बंदा क्लियर थी विया आहिनि। हिकिड़ो आवाज़ु तमामु वॾो तेज़ी में गूंजंदो या हन्नान या मन्नान। इन खां बाद में इहो आवाज़ु जिब्रील अमीन खे ॿुधण में ईंदो ऐं जिब्रील अमीन पोइ अलाह ताला खां सिफ़ारिश उन बंदे जी घुरंदो। अलाए हिकिड़ो बंदो आहे हिन जो आवाज़ु जनम मां थो अचे ऐं चवे थो या हन्नान या मन्नान या हन्नान या मन्नान। इन खां बाद में अलाह ताला फरमाईंदो ठीकु आहे, वञी करे जनम में ॾिसो इहो केरु आहे बंदो, इहो जनम में केरु आहे बंदो, इनखे वठी अचो मुंहिंजी तरफ़। त पोइ जिब्रील अमीन जनम जे फ़रिश्ते दारोगे तरफ़ वेंदो त हिकिड़ो बंदो आहे जंहिंजो आवाज़ु अचे थो या हन्नान या मन्नान, ॾिसो इहो कहिड़ी कुंड में आहे, कहिड़े हिसे में जनम में आहे, इनखे वठी अचोसि। त पोइ रिवायत में आयो त इहो जनम जो फ़रिश्तो दारोगो पूरी जनम खे चकर लॻाए करे मोटींदो, पूरी जनम खे। पर किथे बि इहो बंदो इनखे नज़र न ईंदो, किथे बि नज़र न ईंदो। नेठ जिब्रील अमीन मोटी वरी अलाह ताला जी तरफ़ अलाह जे हुज़ूर में बीहंदो। या अलाए बंदो फ़रिश्तो नज़र, हे बंदो त नज़र ई नथो अचे, आवाज़ु पहुचे थो बंदो नज़र नथो अचे। अलाह ताला फरमायो वञो, अलाह ताला सभिनी शयुनि खे ॼाणे थो, अलाह ताला पंहिंजी रहमत थो ॾेखारे, सभु कुझु अलाह ताला ॼाणे थो। अलाह ताला फरमायो वञी करे दोबारा ॾिसी अचोसि। वरी फ़रिश्तो जिब्रील अमीन वेंदो ऐं जनम जे पूरे हिसे खे चकर लॻाए करे जनम जे दारोगे सां वरी मोटी ईंदो, बिल्कुलु नज़र न ईंदो। पोइ अलाह ताला जी तरफ़ां इरशाद थींदो त फ़िलाणो हिकिड़ो जेको चट्टान जेको पहाड़ थो नज़र अचे न, इन पहाड़ में इहो बंदो आहे। ऐं जंहिंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनखे जनम में सड़ंदे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 1000 साल गुज़रिया हूंदा उन बंदे खे। पोइ जिब्रील अमीन जीअं जो उन इंसान खे ॾिसंदो न त उनजी हालत पूरी जो पूरी पथर वांगुरु हूंदी, यानी जीअं पथर बाहि में ज़्यादा टाइम सड़ण खां बाद में इंसान जी उनजी हालत बिल्कुलु पथर जहिड़ी, बिल्कुलु पथर जहिड़ी। इन खां बाद में पोइ उनखे अलाह ताला जे हुज़ूर में दाख़िल कयो वेंदो ऐं अलाह ताला फरमाईंदो इहे तूं अल्फाज़ इहे कीअं चए, या अलाह दुनिया जे अंदरि ॿुधोमि तूं तमामु वॾो माफ़ु कंदड़ आहे, ऐं या हन्नान या मन्नान, ए माफ़ु कंदड़ ऐं महिरबानी ऐं प्यारु रखंदड़। इहे अल्फाज़ जेको मां अॼु इस्तेमालु कया आहिनि त रिवायत में अचे थो क़यामत ॾींहुं अलाह ताला जिब्रील अमीन जी सिफ़ारिश जे करे इन जेको 1000 साल बंदो जनम में रहियो आहे न, अलाह ताला इनखे माफ़ु करे छॾींदो। त हर टाइम अलाह ताला खां माफ़ी घुरण जी कोशिशि कयो।
हर टाइम अल्लाह ताला माफ़ु कंदो। हे दुनिया जो रूल नज़र ईंदो आहे। मुजीब रहमान कंहिंखे माफ़ु न कंदो ज़िद करे, तव्हां कंहिंखे माफ़ु न कंदो, को इंसान ज़िद में अची करे कंहिंखे माफ़ु न कंदो। अल्लाह जे लाइ इहो मामिलो न आहे। छाजे करे असांजी बनावट अल्लाह कई आहे। मूंखे पैदा कंहिं कयो आहे? मूंखे पैदा अल्लाह कयो आहे। त मुंहिंजो मामिलो कंहिं सां आहे? मुंहिंजो मामिलो कंहिं दुनिया जे कंहिं बि इंसान सां न आहे। जेकॾहिं अल्लाह ताला मूंखे माफ़ु कंदो, अल्लाह ताला कंहिं नबी खां बि पुछा न कंदो, कंहिं मुर्शिद खां बि पुछा न कंदो, कंहिं मुफ़्ती खां बि पुछा न कंदो। अल्लाह ताला बग़ैर पुछा खां मुंहिंजो मामिलो करे मूंखे माफ़ु करे छॾींदो ऐं ॿुधण जी ज़रूरत बि न आहे। कंहिं क़िस्म जी कोई बि ज़रूरत न आहे। ॿी रिवायत में आयो अल्लाह ताला टिनि शख़्सनि सां अल्लाह ताला हिकिड़ो मामिलो कयो। हदीस में आयो टे हिकिड़ा शख़्स हुआ पहाड़ जी तरफ़ वञनि पिया, तमामु ज़्यादा बारिश पए बि, ज़्यादा बारिश। पोइ हिननि चयो त यार हाणे बारिश में मथां को पथर मथां किरे ऐं ट्रेन जेको आहे दॿिजी न वञूं। पोइ बहितर ईअं त हिकिड़े कंहिं गार में वञी करे 2-3 मिंट वेहूं ऐं पोइ जीअं जो बारिश ख़तमु थी वञे त पोइ पंहिंजी जॻह खां असां निकिरी वेंदासीं, पंहिंजी जॻह छॾे करे पोइ अॻिते सफ़र कंदासीं। पोइ रिवायत में आयो त हुन में 3 शख़्स जेको आहे अंदरि फासी पिया ऐं मथां बरसाति जे करे उन जे मथां मुंहं जे गार जे मुंहं जे मथां वॾो पथर किरी पियो। एतिरो पथर उहो वज़नी हुयो, जेकॾहिं अगरि टननि जे एतबार सां हुनजो वज़न कयो वञे न त बि उहो उन टननि खां ज़्यादा मथे हुयो। हाणे ॾिठो 3 शख़्स हुया, ॾिठो ज़ाहिरी तौर में मौत आहे। दुनिया जो को इंसान केतिरी बि ताक़त लॻाई त कुझु नथो करे सघे। काफ़ी न ज़ोर ॾिना, रिवायत मां त काफ़ी ज़ोर ॾियण खां बाद में पोइ ॾिठो त हाणे ना उमेद थी विया आहियूं, हाणे हिते ई मरी वेंदासीं, हिते ई हॾा थी वेंदा, कोई बि दफ़न न कंदो। पोइ हाणे इन 3 शख़्सनि जेको आहे पंहिंजा आमाल जेको आहे अल्लाह ताला जे ॾाढो रखे करे ऐं अल्लाह खां दुआ घुरियूं। इन करे चयो वेंदो आहे दुआ जे अंदरि ज़्यादा में ज़्यादा ध्यानु लॻाइण जी कोशिशि कयो। दुआ मुख़ुल इबादत ई, दुआ इबादत जो मग़ज़ आहे। नमाज़ पढ़ी करे अल्लाह खां ध्यानु वारी दुआ घुरो न। असां दुआ केतिरो टाइम घुरंदा आहियूं? जमायत में असांजो बि इहो ई टाइम आहे, असां बि 3 सेकंड दुआ घुरंदासीं। असुली दुआ हे न आहे। असुली दुआ नमाज़ खां बाद में घटि में घटि 5 मिंट अल्लाह सां कलाम कयो। या अल्लाह हे मुंहिंजो मामिलो तूं क्लियर करे सघे थो, तोखां सवाइ दुनिया जो कोई बि इंसान न कंदो। अगरि कंदो त बाद में तानो बि ॾींदो, या अल्लाह हिन मामले खे तूं क्लियर कर। पोइ अची करे उन्हनि शख़्सनि पंहिंजा आमाल जेको पेश कया। हिकिड़े शख़्स चयो या अल्लाह तूं मुंहिंजे पूरे हाल खां मालूम रखे थो, मां ॿकरियूं चाढ़ींदड़ आहियां, मां झंगल में ॿकरियूं चारे करे ऐं राति जो वेंदो आहियां। कंहिं ज़माने में वियो ऐं पोइ खीरु ॾुई करे पोइ सभ खां पहिरियां मां पंहिंजे पीउ खे ऐं माउ खे पीआरींदो आहियां ऐं पोइ पंहिंजे पुटनि खे पीआरींदो आहियां, पोइ घरवारी सां गॾु जेको मानी खाईंदो आहियां। हिकु राति ईअं थियो या अल्लाह तूं मुंहिंजे इल्म खे, मुंहिंजे हालात खे तूं मालूम रखंदो। हिकु राति ईअं थियो त राति जो मूंखे मोटंदे मोटंदे देरि थी वई ऐं देरि थियण जे करे वालिद साहिब जी तरफ़ जीअं मां खीरु खणी वियुमि त वालिद साहिबु सुतो पियो हुयो, अमां बि सुती पई हुई। पोइ सॼी राति मां उन्हनि जे मथां बीह करे उन्हनि खे उथारियो, न सॼी राति मानी खणी करे उन्हनि जे मथां बीठुमि। हालांकि मुंहिंजा बच्चा जेके नंढा हुआ उहे मुंहिंजे पेरनि में दाऊं कनि पिया त पहिरियों असांजो खाधो ॾे, मां पंहिंजे औलाद खे कंहिं क़िस्म जो कोई बि खाधो न खारायुमि। पीउ मां जी ताज़ीम में मां बीह रहियुमि ऐं सुबुह सां जीअं जो मुंहिंजो पीउ उथियो पोइ उनखे मां मानी खाराए करे ऐं पोइ मां पंहिंजी औलाद खे खाराई आहे। हाणे या अल्लाह इहो अमल जेकॾहिं तो वटि क़बूल आहे त हे मुसीबत असां खां टार। इन खां बाद में रिवायत में अचे थो उहो पथर जेको आहे एतिरो खुलियो जो आसमान ज़ार पियो थिए। बाक़ी निकिरण जा चांस हुन मां पोइ बि न हुया। पोइ हिकु ॿियो बंदो हुयो, उन जो यार हिन जी दुआ एतिरो असरु करे वई आहे, हाणे मां बि जेको आहे पंहिंजो अमाल अल्लाह जे ॾाढो पेश थो कयां। उन जो या अल्लाह जवान बंदो आहियां, मां बि जवान आहियां, न मां बि कंहिं बुराई जी तरफ़ माइल कंहिं ज़माने में थींदो हूंदुमि। हिकु मुंहिंजी सोट हुई, कंहिं ज़माने में मुंहिंजी सोट हुई, उन सां मूंखे इंतिहाई ज़्यादा मोहबत हुई, तमामु घणी हसीन बि हुई, पर उनखे मां बदकारी जी तरफ़ माइल करण जी कोशिशि कयां, पोइ न पई थिए। पोइ हिकु मरतबे उन मूंखे चयो तूं मूंखे 100 दीनार ॾींदे, 100 दीनार त पोइ जेको मां तोसां ग़लति कमु करे सघां थी। त पोइ मां ॾाढी कोशिशि कयमि यार 100 दीनार हिन ज़माने में मुश्किल आहे। पोइ मां ॾाढी कोशिशि कयमि, 2 दीनार हितां, 10 दीनार हुतां, 100 दीनार हुतां, इहो मां कठे करे 100 दीनार उनखे ॾिनुमि। इन खां बाद में जॾहिं ख़लवत थी ऐं असां अकेला थियासीं ऐं मां गुनाह जी तरफ़ वधणु लॻुमि त उन औरत जॾहिं मां करीब वेठुमि, उन औरत चयो इत्तक़िल्ला, अल्लाह खां डिॼ, मां मजबूर औरत आहियां, हिन मजबूरी मूंखे हिन ताईं पहुचायो आहे।
ऐं मूंखे या अल्लाह उते तुंहिंजो ख़ौफ़ थी वियो ऐं तूं उन टाइम या अल्लाह तूं हाज़िर बि हुई, जेकॾहिं इहो मुंहिंजो अमल तुंहिंजी बारगाह में क़बूल आहे त मूंखे माफ़ु कर। ऐं पोइ रिवायत में आयो उहो पथर उन आसमान, पहिरियों आसमान ज़ाहिर पियो थिए न, हाणे आसमान खां ज़्यादा कुझु ज़ाहिर थियणु लॻो, पर इंसानु पोइ बि न पियो निकिरे। बाद में पोइ टियों हिकिड़ो बंदो हुयो, उहो इंतिहाई ग़रीब हुयो। अच्छा, ग़रीब न, उहो मालदार हुयो। उन चयो या अल्लाह हिकिड़ी मां वटि बि दुआ आहे। हिकिड़ो बंदो मां वटि मज़दूरी करे पियो, मुंहिंजे घर जो कमु करे पियो। पोइ जीअं जो महीनो पूरो थियो, इन खां बाद में मां उनखे तनख़्वाह जीअं जो ॾियां पियो, उहो चए पियो तनख़्वाह मूंखे ज़्यादा खपे, मुंहिंजो हक़ु एतिरो न आहे, तनख़्वाह मूंखे ज़्यादा ॾे। ऐं मां उनखे चयुमि न, तनख़्वाह एतिरी तोखे ॾींदुमि जेतिरो सभु शहर में वठनि था। उन जो इहा तनख़्वाह जेकर ॾींदे, पोइ इहा तनख़्वाह मां तोखे वठंदुमि न। पोइ उहो नाराज़ थी करे हलियो वियो। पोइ मां उनजी तनख़्वाह जी हिकिड़ी बकरी वरितमि, उहा बकरी वधंदी वई। इन खां बाद में उन जो ढोरो वॾो वरितुमि। पोइ जानवर तमामु घणा वधी विया। 5-6 सालनि खां बाद में उहो मां वटि वापसि मोटी आयो। 5-6 सालनि खां बाद में मां मोटी आयो। ऐं पोइ मूंखे चवंदो कंहिं ज़माने में मुंहिंजी तारे मज़ूरी रहियल हुई, उहा मज़ूरी मूंखे हिन टाइम वापसि ॾे। इन खां बाद में मां चयुमि जेके बि जानवर पिया आहिनि न, इहे सभु तूं खणी वञि। त उहो मुंहिंजे मथां खिले पियो मज़दूर, चए तुंहिंजो दिमाग़ जेको ख़राबु त न थियो आहे, मुंहिंजी सिर्फ़ु उन ज़माने में थोरी रक़म तुंहिंजे मथां रहियल हुई। त उन बंदे चयो अल्लाह जो कसम आहे, जेके जानवर आहिनि इहे सभु तुंहिंजा ई आहिनि, तुंहिंजे उन पैसनि मां जानवर ख़रीद कयुमि ऐं उहे वधंदा विया। या अल्लाह हाणे इहो अमल जेकॾहिं तुंहिंजी बारगाह में क़बूल आहे त इहे मुसीबत सां खां हटा। रिवायत में आयो त उहो पथर जेको आहे सॼो किरी पियो ऐं टई इहे शख़्स जेको आहे पार थी विया। हे छा आहे, हे अल्लाह ताला सां दुआ में अल्लाह ताला सां हुज कंदा कयो। मां बार बार चवंदो दुआ में अल्लाह ताला सां हुज कंदा कयो, ईअं न या अल्लाह दुआ में क़बूल कर, या अल्लाह दुआ क़बूल कर फौरी तौरु आमीन, न। अल्लाह ताला जा ॾो अहिड़ी कैफ़ियत कयो जीअं हिकु पीउ जा ॾो हिकु नंढो ॿारु कंदो आहे। ॾिसो असां खां दुआ घुरण में अल्लाह जो कसम ॿार बि वॾा होशियारु आहिनि। असां खां ॾिसो, असां वॾा आहियूं, ज़रे अछियूं ॾियणियूं थियणियूं आहिनि, 40 साल 45 साल असांजी उमिरि आहे। ऐं हिन ज़माने में बि असां दुआ अल्लाह खां क़बूल न करायूं त मां सम्झां थो साईं न हली आहे। यार 3 साल जो ॿारु ॾिसो केॾो चालाक आहे। 3 साल जे ॿार खे तव्हां 10 रुपया न ॾियो, ख़र्ची न ॾियो, रोई करे तव्हांखां 10 रुपया पैसा न हूंदा ओधर ॿार खणाईंदो, तव्हांखां रोई करे पंहिंजी उन ज़िद खे जेको मंझराईंदो, 1000 जी शइ तव्हांखां वठाईंदो। हे ॿार जो ज़िद आहे। ऐं अहिड़ो ज़िद बि ख़ुदा सां नथा करे सघो त दुआ घुरण में कुझु जेको असरु थियणु खपे। जेकॾहिं उहो असरु न आहे, पोइ इहे मामला ईअं हलंदा रहंदा, जीअं नमाज़ूं असां पढ़ंदा अचूं था। बहरहाल अल्लाह ताला खे पंहिंजे बंदे सां इंतिहाई ज़्यादा मोहबत आहे, हद खां वधीक। इब्राहिम इस्लाम ॾिसो केॾो वॾो पैगम्बर आहे। इब्राहिम इस्लाम जलील क़दर पैगम्बर आहे। ऐं अल्लाह ताला जी तौहीद ते जेको इब्राहिम इस्लाम कमु कयो न, शायदि एतिरी वॾी तकलीफ़ पोइ हिते ॿिए कंहिं पैगम्बर खे न मिली हुजे। हिकु मरतबे इब्राहिम इस्लाम महिमान नवाज़ो आहे तमामु घणा। इब्राहिम इस्लाम जो इहो बाक़ाइदे तमामु पैगम्बरनि जी हिस्ट्री में इहो वाक़ियो आहे। वाहिद पैगम्बर इब्राहिम इस्लाम में जॾहिं बि मानी खाईंदा हुया न, बग़ैर कंहिं महिमान खां मानी न खाईंदा हुया। पंहिंजी पूरी ज़िंदगी जे अंदरि जॾहिं बि मानी खाइनि न, कंहिं न कंहिं बंदे खे ॿाहिरां वठी करे ऐं पोइ जेको मानी खाईंदा, ईअं मानी न पिया खाइनि। पोइ हिकु मरतबे काफ़ी चकर लॻायूं, कोई इंसानु नज़र ई न पियो अचे। पोइ इन करे परे खां हिकिड़े बंदे खे वठी आया ऐं उनखे पंहिंजे दस्तरखान ते विहारियूं ऐं चयो बिस्मिल्लाह करे हाणे मानी शुरू कर। इब्राहिम इस्लाम खे ॾिसी करे उहो हैरान थियो ऐं चईं त साईं मां तव्हांजे मज़हब जो मसलक वारो न आहियां, बिल्कुलु गैर मुस्लिम आहियां, बिस्मिल्लाह मां त न पढ़ंदुमि। इब्राहिम इस्लाम फरमायो न पढ़ तूं बिस्मिल्लाह। चई न साईं बिस्मिल्लाह मां न पढ़ंदुमि, मां पंहिंजे मज़हब जो आहियां, मां ॿिए कंहिं मज़हब जो आहियां, मुस्लमान मां थोरी आहियां। पोइ इब्राहिम इस्लाम फरमायो पोइ तूं उथ जेको आहे मां दस्तरखान तां, जॾहिं अल्लाह जो नालो नथो वठे ऐं गैर मुस्लिम थी करे तूं मां सां गाॾी मानी कीअं खाईंदे, तूं उथ। ऐं इहा जेको अदा अल्लाह ताला खे बिल्कुलु बि पसंदि आई। पोइ अल्लाह ताला फौरी तौरु इब्राहिम इस्लाम जे मथां वही कई, इब्राहिम इस्लाम हिन खे फौरी तौरु वठी करे पंहिंजे दस्तरखान ते मानी खारा। फौरी तौरु इब्राहिम इस्लाम दौड़ लॻी, ॿार दौड़ लॻाए करे ऐं उनखे वठी आया। पोइ अल्लाह ताला वही कई, इब्राहिम इस्लाम हिन खां पुछा कर हिन जी उमिरि घणी आहे, इन खां पुछा कर हिन जी उमिरि घणी आहे। त उन ॿुधायो त मुंहिंजी उमिरि जेको आहे 70 साल आहे। त अल्लाह ताला फरमायो ॾिस हे मुंहिंजो बंदो 70 साल ताईं मां अल्लाह खे कॾहिं बि न सॾियो अथई।
70 साल ताईं मूंखे छॾियो न अथई, मुंहिंजी इबादत बि न कई अथई, ऐं 70 साल ताईं हिनखे मानी खारायां थो, कॾहिं बि मुतालबो इन सां न कयो आहे, त बि तूं मुंहिंजो नालो छाजे करे नथो वठी। त अल्लाह जी जेकी ज़ात आहे न उहा इंतिहाई ज़्यादा रहम कंदड़ आहे। ऐं इन खां बाद में इब्राहिम इस्लाम जिन जो वियसि, चए ठीकु आहे बिस्मिल्लाह, भले नथो पढ़े कोई बि मसइलो न आहे, नथो पढ़े न कोई मसइलो न आहे, मानी में अचु मूंसां गॾु खा। पोइ हैरान थियो, पैगम्बर खां मुतासिर थियो, चए साईं ॻाल्हि इहा आहे त पहिरियों मूंखे दस्तरखान खां उथारे छॾियो, हाणे वरी मोटी अची मूंखे दस्तरखान ते विहारे थो। पोइ चई मां पैगम्बर आहियां, इब्राहिम इस्लाम फरमायो मां पैगम्बर आहियां, मुंहिंजे मथां हिन टाइम अल्लाह ताला वही कई आहे त इन शख़्स खे मोटी अचे मानी खारा। 70 साल हिन में नालो न आयो वरितो, ऐं हिन टाइम मुंहिंजो नालो वरितो अथई, हिन टाइम नालो नथो वठे, कोई मसइलो न आहे, हिनखे मानी खारा। ऐं उहे अहिड़ा इख़लाक़ ॾिसी करे पैगम्बर जा, इहा ॻाल्हि ॿुधी करे उहो इंतिहाई ज़्यादा रोई पियो, उनजो साईं मूंखे मुस्लमान बनायो। जीअं अल्लाह ताला 70 साल ताईं मूंखे विसारियो न आहे त मां उन अल्लाह खे पोइ छो विसारियां। गुमराही जे करे मां मुस्लमान न थियुमि, पर हाणे मां मुस्लमान थियां थो। त मां ॿार दोस्तो ॾिसो नमाज़ नथा पढ़ूं, कॾहिं बि कोई बेनमाज़ी आहे जेको चए त राति जो साईं मूंखे मानी अल्लाह ताला मुंहिंजी निड़ी खे अल्लाह ताला बंदि करे छॾियो, कोई आहे? कोई अहिड़ो बेनमाज़ी आहे जेको चए साईं राति जो मुंहिंजी निड़ी बंदि थी वई ऐं पाणी मां न पीतो आहे? आहे कोई अहिड़ो बंदो आहे साईं मुंहिंजो नमाज़ नथो पढ़ां, मुंहिंजो साह जेको आहे खणणु बंदि थी वेंदो आहे? ॾिसो नमाज़ न पढ़ो अल्लाह ताला पोइ बि रिज़्क़ खाराईंदो आहे, नमाज़ न पढ़ो त बि अल्लाह ताला सुम्हारींदो आहे, नमाज़ न पढ़ो पोइ बि अल्लाह ताला औलाद जा ख़ज़ाना बंदि कंदो आहे, कंहिं क़िस्म में कोई बि न कंदो आहे। इन मां मालूम थिए थो असां इंसान इंतिहाई ना शाकिर आहियूं, इंतिहाई। जो पैदा मूंखे अल्लाह कयो आहे, अल्लाह ताला ठीकु मूंखे बनायो, अल्लाह ताला जवानी ॾिनी मूंखे, अल्लाह ताला सिहत मूंखे ॾिनी, ऐं अल्लाह ताला एतिरो मूंखे ख़ूबसूरत बनायो त दुनिया जे अंदरि मूंखे माण्हू रिस्पेक्ट ॾियनि था, यार वाक़ई साईं कुझु न कुझु आहे, हे नौजवान ॾाढो सुहिणो थो लॻे। त हिते ॾिसो जेकॾहिं अल्लाह ताला अखियुनि खां अंधो बनाए आहे, लंगड़ो बनाए आहे, ॿांह खां अल्लाह ताला रूंडो बनाए आहे, त पोइ तव्हांजी हालत छा थी आहे? तव्हांखे घिटी वारो कोई सलाम बि न करे आहे। त इन जे लाइ हर टाइम हर हिकु मौक़े ते अल्लाह ताला जो शुकुरु करण जी कोशिशि कयो, त इंशाअल्लाह कंदासीं अल्लाह ताला जो शुकुरु, अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। माण्हुनि खे उॾाई लॻी वई आहे साईं, कोई ज़ार ई न आहे ताईं, सॼो पोइ मैदान ख़ाली लॻो पियो आहे, या माण्हुनि खे बयानु नथो वणे मज़ो। यार पोइ दफ़े लॻे थो चङी भीड़ जो अची वई, 2:15 बजे ताईं, मां सम्झंदो इन करे त टेंशन साईं न कंदा कयो, या टेंशन कंदव। हिकिड़े साथी ॻाल्हि कई, चए बुख सवा तूं असांखे मारे छॾियो पंहिंजो में ते, असांजी सॼो टाइम जेको घड़ियाल ॾे नज़र हुई। साईं थींदो रहंदो आहे, कोई मसइलो न आहे, परेशान न थींदा कयो। गैर मुस्लिम सां हिकु ई दस्तरखान ते मानी खाइणु कीअं आहे? गैर मुस्लिम सां हिकिड़े दस्तरखान ते उन टाइम मानी खाइणु जाइज़ आहे जंहिं टाइम उन गैर मुस्लिम जो खाधो हराम न हुजे, खाधो हराम न आहे न। ऐं ॿिए नंबर ते गैर मुस्लिम जे हथ में कंहिं क़िस्म जो कोई पलीती न आहे लॻल, त गैर मुस्लिम सां गॾु तव्हां मानी खाई सघो था, कोई बि टेंशन न आहे। गैर मुस्लिम जे त मुख़्तलिफ़ माण्हू अचनि था, वाणियो बि अचे थो, ईसाई बि अचे थो, यहूदी बि अचे थो, ॿिया मज़हब बि अचनि था। उनजे या ताम उन तयारु करायो आहे, ताम उन तयारु करायो आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि उन जे अंदरि हराम जी शइ मिक्स न आहे। असांजा काफ़ी नौजवान जेके वाणियुनि वटि कमु कंदा आहिनि, हिते शहर में वाणियुनि जा गैर मुस्लिम जा दुकान आहिनि न काफ़ी, पर जेकॾहिं उहो वाणियो सिर्फ़ु सब्ज़ी खाए थो, यानी बटालू, पालक या पली, अहिड़ियूं शयूं खाए थो, ऐं कंहिं क़िस्म जो कोई बि हराम जी शइ उन में ऐड नथो करे, त वाणे जे घर जी आयल शइ कंहिं क़िस्म जो कोई बि हराम न आहे। पर जेकॾहिं अंदेशो रहे थो त वाणियो जेको खाधो खणी आयो आहे न, इन जे अंदरि साईं मूंखे शक रहे थो इन फलाणी शइ जेको मिक्स कई हूंदी, त ज़रूरत न आहे पोइ पंहिंजे घर जी जेको मानी खाईंदा कयो। ॿियो हिकिड़ो नौजवान आम तौर ते सुवाल कंदा आहिनि त कराची में जेके रहनि था, ॿाहिरि मुल्क रहनि था, दुबई में रहनि था, हिकु ई रूम जे अंदरि गैर मुस्लिम बि रहंदा आहिनि, मुस्लमान बि रहंदा आहिनि, मानी अक्सर मुस्लमान पचाईंदा आहिनि, पोइ गैर मुस्लिम गॾु खाईंदा आहिनि। ॾिसो उनखे उन टाइम तव्हां गॾु खारायो, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे, जंहिं टाइम गैर मुस्लिम जे हथ में कंहिं क़िस्म जी कोई पलीती न हुजे।
जिस्म में कंहिं क़िस्म जो कोई भी कपिड़े ते पलीती न आहे लॻल, हथ बिल्कुलु साफ़ आहिनि, जिस्म में कपिड़ा बिल्कुलु साफ़ आहिनि ऐं कंहिं क़िस्म जो कोई बि गंदगी न आहे लॻल, त गैर मुस्लिम सां गॾु जेको आहे हिकु ई दस्तरखान ते मुस्लमान जो दस्तरखान आहे, उन सां मानी खाइण में कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे टेंशन न आहे। हा, गैर मुस्लिम जा थां उन में तव्हांखे इशू रहे थो, इश्काल रहे थो त हे शराब पीअंदो हूंदो इन गिलास में, त पोइ कंहिं क़िस्म जो कोई बि ज़रूरत न आहे उनजे थां में खाइण जी ऐं उन सां गॾु खाइण जी। पर ॾिसो त यार बिल्कुलु गैर मुस्लिम आहे पर शरीफ़ माण्हू आहे, बदमाश न आहे, न शराब पीअंदो आहे, न हराम खाईंदो आहे, सिर्फ़ु ख़ानदानी क़िस्म जो शरीफ़ माण्हू आहे, त पोइ उन सां खाइण में कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। सही, अगरि मस्जिद परे हुजे त उन सूरत में घरवारी सां गॾु घर में जमायत सां नमाज़ पढ़ी सघूं था या न? अच्छा, अॼुकल्ह त मस्जिदूं असांजो बिल्कुलु वेझो आहिनि, पर जेकॾहिं मस्जिद परे आहे या अहिड़ी तरह बारिश थी पई, तूफ़ान थी पियो, मस्जिद में नथा अची सघो ऐं नमाज़ पढ़णु तव्हांखे अचे थी, त पोइ घर में घरवारी सां जमायत सां नमाज़ पढ़णु बिल्कुलु जाइज़ आहे। घरवारी खे क्लोज़ न आहे बीहारणो। ॾिसो, असां ॿ ॼणा हूंदा आहियूं त पोइ कीअं नमाज़ पढ़ंदा आहियूं जमायत सां? मर्द जेकॾहिं ॿ ॼणा हुजनि न, त पोइ मर्द नमाज़ ईअं पढ़ंदा बिल्कुलु पेशमाम जे पोयां गिराट जे मुफ़ासिले ते ॿियो जमायती बीहंदो, गिराट जे मुफ़ासिल छॾे करे, या उन सूरत में जॾहिं तव्हां जमायती कुल ॿ आहियो, हिकिड़ो पेशमाम ऐं ॿियो जमायती, त घरवारी सां जेकॾहिं नमाज़ी पढ़ी वञे न, इहा सूरत इख़्तियार न कई वेंदी। उन में सूरत इहा इख़्तियार कई वेंदी त जीअं पेशमाम आॾो बीठो आहे त घरवारी पोइ सिफ़ ते बीहंदी। इन सूरत में घर में जमायत नमाज़ पढ़ण सां तव्हांखे जमायत जो जेको सवाबु मिली वेंदो, कंहिं क़िस्म जो कोई बि जेको टेंशन न आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हथ जे इशारे सां सलाम करणु कीअं आहे? छा उन में सलाम अदा थी वेंदो या न? सिर्फ़ु हथ मथे करण सां सलाम अदा न थींदो, हथ मथे करण सां सलाम अदा न थींदो, बल्कि हथ मथे खणण में अस्सलामु अलैकुम तव्हांखे चवणो पवंदो। माण्हू भले 1 किलोमीटर परे बीठो हुजे, ॾिसो सलाम ॾियण जा काफ़ी तरीक़ा आहिनि। हिकिड़ो माण्हू काफ़ी परे बीठो आहे न, पोइ उनखे असां सीने ते हथ बि रखंदा आहियूं त अॻिलो बंदो सम्झी वेंदो असां सलाम कयो आहे। ऐं कॾहिं कॾहिं असां सिर्फ़ु हथु जेको मथे बि कंदा आहियूं, हे निशानी आहे हिकिड़ी सलाम ॾियण जी। बाक़ी सलाम जेको आहे न अदा उन सूरत में थींदो जॾहिं तव्हां हथु मथे कयो था, इन में पोइ तव्हां अस्सलामु अलैकुम ज़बान सां तव्हांखे चवणो पवंदो, पोइ सलाम जी नेकी बि मिलंदी। हे सभु जेको आहे सलाम जा तरीक़ा आहिनि। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं, कंहिं शख़्स जूं 7 या 8 साल जूं नमाज़ूं क़ज़ा रहियल हुजनि, छा उहो जेकॾहिं उमिरे ते वञे ऐं उते हरम में हिकु नमाज़ जो सवाबु लख नमाज़ जो थींदो, छा उहो 20 ॾींहं उते नमाज़ पढ़े 8 सालनि जूं नमाज़ूं क़ज़ा मुकमल थी वेंदियूं या न? अच्छा, इहे अजीब सुवाल आहे यार, सुवाल सम्झ में आयो साईं? न आयो? साईं, कंहिं शख़्स जूं 7 या 8 साल जूं क़ज़ा नमाज़ूं रहियल आहिनि, छा जेकॾहिं उहो उमिरे ते वञे ऐं उते हरम में दाख़िल थिए ऐं हरम में हिकु नमाज़ जो सवाबु लख नमाज़ जो थींदो आहे? अच्छा, हे ईअं सम्झ में अची वियो। हे बंदो ॻाल्हि करणु हीअं चाहे थो 7 साल या 8 सालनि जूं नमाज़ क़ज़ा थियल आहिनि ऐं हरम में असां वियासीं उमिरे ते, उते जीअं वियासीं न, त उते असां हिकिड़ी नमाज़ पढ़ूं था, लख नमाज़ सवाबु थो मिले, त पोइ हिते जेके 7-8 साल जूं क़ज़ा आहिनि, छा उन लख नमाज़ में अची वेंदियूं या न अची वेंदियूं? हे सुवाल इहो ई आहे। साईं, कंहिं क़िस्म जो कोई बि उन खाते में न ईंदियूं। हरम में जेकी असां नमाज़ पढ़ंदा आहियूं न, हरम में जेकी असां नमाज़ पढ़ंदा आहियूं, उहा लख नमाज़ जो सवाबु मिलंदो। लख फ़र्ज़ अदा थोरी थींदो, इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो। असां हरम में नमाज़ पढ़ंदासीं, हिते कोई बंदो 10 सालनि जूं नमाज़ूं क़ज़ा करे वियो आहे न, त हरम में जिन जो वेंदो न, उते फ़र्ज़ु हिकु ई काउंट थींदो। छा थींदो? फ़र्ज़ु हिकिड़ो काउंट थींदो। बाक़ी अलाह ताला इन हिकिड़े फ़र्ज़ जे मथां सवाबु जेको ॾींदो न, उहो लख फ़र्ज़ जो ॾींदो। इन हदीस मां इहो ई मतिलबु आहे। मतां हिते 50 साल जूं नमाज़ूं क़ज़ा करे पोइ इन धोखे मौजूदु उते नमाज़ पढ़ंदासीं, सभु कुझु अदा थी वेंदो। बाक़ी तव्हांजूं जेके नमाज़ूं क़ज़ा थियल आहिनि न, उहे माफ़ु न थींदियूं। ऐं इन जे लाइ मां ताक़ीद बनायां थो, जेके ज़िंदगी में नमाज़ूं क़ज़ा थियल आहिनि न, उहे साईं कंहिं बि सूरत में माफ़ु न थींदियूं। कंहिं बि सूरत में उमिरो करे आया आहियो, हज करे आया आहियो, इहे माफ़ु न थींदियूं। घणनि माण्हुनि खे भुल हूंदी आहे इहा ज़हन जे अंदरि, त हाणे असां जेको आहे पोइ हिते 10 सालनि जूं नमाज़ूं न आहिनि पढ़ियूं, हाणे असां उमिरो करे आयासीं न, उहे 10 साल जूं नमाज़ूं वयूं, त बिल्कुलु ग़लति आहे।
उनखे कज़ा करण जी कोशिशि कयो। कोई चए साईं मां 10 साल जी नमाज़ूं कीअं कज़ा कयां त करणु बिल्कुलु ठीकु आहे, दुरुस्त आहे, आसान बि आहे। फजर जी जॾहिं नमाज़ पढ़ो था न, उन में ईअं चओ या अल्लाह हे ज़िंदगी जी फजर नमाज़ अदा करे, पोइ जो या अल्लाह ज़िंदगी जी हे पहिरीं मां कज़ा पढ़ां थो, ॿिए ॾींहुं या अल्लाह ज़िंदगी जी मां ॿीं कज़ा फ़र्ज़ खां बाद में पढ़ां थो, वरी टीं फजर में या अल्लाह ज़िंदगी जी ही टीं मां कज़ा पढ़ां थो। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे त नमाज़ कज़ा जेको कॾहिं बि माफ़ु न थींदी। असांजा काफ़ी दोस्त नमाज़ जा पाबंद आहिनि थींदा, टेम्परेरी नमाज़ पढ़ंदा आहिनि। कंहिंखे जुमे ते नमाज़ नसीबु थींदी आहे ऐं कंहिंखे हफ़्ते में 1 या 2 नमाज़ूं नसीबु थींदियूं आहिनि। त मां केतिरा दफ़ा ॿुधाए चुको आहियां त नमाज़ जा पाबंद तव्हां हिकिड़ी सूरत में आसानी सां थी सघो था, पर अपनायो नथा। मां काफ़ी दफ़ा ॿुधाए चुको आहियां, साईं चाहियो था असां सभु नमाज़ जा पाबंद थी वञूं, चाहियो था, इन जो हल बि त मां ॿुधायां थो न, इन जो हल बि मां तव्हांखे ॿुधायां थो। साईं छो बंदि थी वियो भला, हले थो, घटि आवाज़ थी वियो सभु। इन जो हल बि मां बंदि कई सेवा, अच्छा हले थो, आवाज़ छो घटि थी वियो आहे, अच्छा हले थो, या मुंहिंजो कनु बंदि थी वियो साईं? हा आवाज़ घटि थी वियो। ॻाल्हि कहिड़ी पहले साईं? कज़ा नमाज़ जी, कज़ा नमाज़ कहिड़ी हुई? तरीक़ो नमाज़ जो। अच्छा मां इहा ॻाल्हि कयमि त नमाज़ जेके बंदा इहा कोशिशि कनि त असां नमाज़ जा हमेशह लाइ पाबंद थी वञूं, त उहो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। उहो तरीक़ो इहो आहे त कॾहिं बि तव्हां खां का नमाज़ कज़ा थी वञे, हाणे अक्सर असांजे नौजवाननि खां फजर जी नमाज़ कज़ा थी वेंदी आहे, अक्सर असांजे नौजवाननि खां, त उन असर जी कज़ा नमाज़ खे नथो हले साईं? अच्छा फजर जी कज़ा नमाज़ जेकी आहे उनखे कज़ा खे तव्हां पढ़णु शुरू कयो। ज़ोर नमाज़ कज़ा थी वई आहे, उनखे कज़ा जी पढ़ण जी कोशिशि कयो। ऐं जॾहिं तव्हां कज़ा नमाज़ खे न छॾींदव न, कज़ा नमाज़ खे न छॾींदव, ज़िंदगी में तव्हां पहिरें नंबर ते इहे बंदा आहियो जेके नमाज़ जा पाबंद थी वेंदव। हिकिड़ो बंदो जॾहिं कज़ा खे न पढ़ंदो न, सुबुह जी नमाज़ कज़ा थी वई त इहो छा चवंदो, ज़ोर नमाज़ कज़ा थी वई, कोई मसइलो न आहे। असर नमाज़ कज़ा थी वई, उहो चवंदो कोई बि मसइलो न आहे। त नमाज़ जो जेकॾहिं अगरि पाबंद थियणो आहे, नमाज़ जो जेकॾहिं पाबंद थियणो आहे त कज़ा नमाज़ खे तव्हां रूटीन बनायो। साईं हिनखे बंदि करे बाद में हलायो। यूपीएस में साईं मथां मसइलो हुजे ओॾे यूपीएस में वञोसि। त कज़ा नमाज़ साईं केरु केरु पढ़ंदो अॼु खां वठी इंशाअल्लाह? फजर नमाज़ कंहिं कंहिं कज़ा थी आहे, हथ मथे न खणो भले। जंहिं खां बि फजर नमाज़ कज़ा थी आहे न, जुमे खां बाद में फजर जी कज़ा पढ़ी छॾियो, जुमे खां बाद में फौरी तौरु। कंहिं क़िस्म जो कोई बि मयार न आहे, न पढ़ंदव वबाल मथां चढ़ंदो। ऐं यादि रहणु खपे त जेकी अॼोकी जुमे जी फजर जी नमाज़ तव्हां कज़ा कई आहे न, इहा ज़िंदगी में माफ़ु न थींदी। जॾहिं माफ़ु बि न थींदी त उनखे असां पढ़ण जी कोशिशि कयूं। अहिड़ी तरह जेके बि पोइ नमाज़ूं कज़ा थियूं आहिनि उन सभिनी खे पढ़ण जी कोशिशि कयो, इंशाअल्लाह बंदो नमाज़ जो पाबंद थी वेंदो। से लाउड का बग़ैर त हाणे आवाज़ पहुचे ई नथो तव्हां ताईं। अचे थो उहो साईं पोयनि ताईं न ईंदो न, अचे थो। वेठा आहियो, थोरो ज़िक्र फ़िक्र कयो साईं, ज़िक्र फ़िक्र कयो। भला मां बि वेठो आहियां ज़ोर सां साईं। हाणे उहो टेम ज़ार थिए थो, टेम कंहिंखे टेम ॿुधायो घणो थियो आहे? 53 थियो आहे।
साईं नंढी मशीन खे हलायोसि, नंढी मशीन खे हलायोसि। अच्छा अचो बसि वियो साईं अचो। साईं एक शख़्स जो सुवाल आहे त जंहिंजी का बि सॻी भेण न हुजे उहो सोट या मासात मां कंहिं हिक खे भेण करे उमिरि ते वठी वञी सघे थो या न। अच्छा इहा ॻाल्हि हिकिड़ी ज़हन में रहणु खपे त उमिरि ते काफ़ी माण्हू छा कंदा आहिनि त ॿिए कंहिं सोट खे या मासात खे भेण करे उमिरि ते वठी वेंदा आहिनि। हे मां ॾे सुवाल कंहिं बंदे मोकिलियो चई हिन जवाबु लाज़िमी रिकॉर्ड कजो। हिकिड़ो बंदो आहे उनखे पंहिंजी सॻी जेका भेण न आहे ॿिए कंहिं औरत खे वठी करे चए थो सोट आहे या मासात आहे उनखे उमिरि जे लाइ हमदर्दी करे थो त इहो जेकॾहिं इनखे उमिरि ते वठी वियो न इहो औरत बि गुनाहगार थींदी या मर्द बि गुनाहगार थींदो। इस्लाम बिल्कुलु सख़्ती में मना कयो आहे त औरत का बि औरत नामहरम सां उमिरो न करे। नामहरम उनखे चइबो आहे त जंहिंसां उन औरत जो निकाह थी सघे। साईं ॻाल्हि सम्झ में अचे थी न, जंहिंसां उन औरत जो निकाह थी सघे थी न इहा औरत अकेली उन सां उमिरो नथी करे सघे। अगरि उमिरि ते वई हालांकि अमाल बहितर आहिनि उते तवाफ़ करिणो पवंदो, सफ़ा मरवा ते भरिणो पवंदो, पर इस्लाम कंहिं क़िस्म जी कोई बि गुंजाइश न आहे रखी त इहा औरत जेकी आहे उमिरि ते वञे। बाक़ी हाणे असांजे मुआशिरे में इहो बि हले थो त औरतुनि खे बिल्कुलु कंहिं क़िस्म जी कोई बि सख़्ती न थींदी आहे। इहा औरत सोट सां वञी करे अकेलो सफ़र करे, मासात सां शहर में अकेलो वञी करे सफ़र करे त इहे बिल्कुलु वॾो ख़तरनाक अमल आहे। इन में इहे औरतूं बुराई तरफ़ माइल थींदियूं साईं। शैतान इंतिहाई वॾो ज़ालिम आहे। हिन ज़माने में मां चवां थो इंतिहाई ज़्यादा जेके हराम रिश्ता आहिनि न उन्हनि खां बि एहतियात कंदा कयो। हिन ज़माने में हराम जेके रिश्ता आहिनि हराम जंहिंसां निकाह बिल्कुलु बि न थींदो आहे उन्हनि खां बि एहतियात करण जी कोशिशि कयो। मसलन तौरु मां हिकिड़ो नंढो मिसाल ॾियां, ॾिसो मामे जी भाणेजी सां निकाह न थींदो। मामे जो भाणेजी सां निकाह बिल्कुलु हराम आहे, न थींदो। पर का बि जवान भाणेजी जवान मामे सां अकेलो काॾे सफ़र न करे। हाणे ॻाल्हि हे ॾुखी आहे, ॻाल्हि तव्हां चवंदो साईं खोपड़ी में अचे ई नथी, ज़हन में अचे नथी त अलाह जो कसम जो रिज़ल्ट जेको आहे वॾो ख़राबु निकिरंदो। जवान भाणेजी आहे जवान मामे सां कंहिं क़िस्म जो कोई बि ज़रूरत न आहे ॿाहिरि वञी करे कराची ताईं सफ़र करे, हैदराबाद ताईं सफ़र करे या लाड़कनि ताईं सफ़र करे। शैतान वॾो ज़ालिम आहे। या अहिड़ी तरह ॾिसो चाचे ऐं भाइटी जो रिश्तो जेको आहे ज़िंदगी में बि निकाह न थींदो। जेकॾहिं भाइटी जवान आहे चाचो बि जवान आहे अकेलो सफ़र करणु चाहींदा न इन खां एहतियात कंदा कयो। हालांकि उलमा हिन ज़माने में सख़्ती सां बयानु कयो आहे जेकॾहिं तव्हांजी धीउ आहे न धीउ उहो बालिग़ थी चुकी आहे त भाकुर पाइण जी बि ज़रूरत न आहे। धीउ आहे न धीउ उहो बालिग़ थी चुकी आहे, वॾी थी चुकी आहे, शादी जे क़रीब आहे। घणा माण्हुनि खे न मोहबत हूंदी आहे धीउ सां ज़्यादा त उनखे भाकुर पाइण जी बि ज़रूरत न आहे। शफ़क़त कयो उनजे मथे ते हथु रखो, निरड़ ते उनखे बोसो ॾियण जी कोशिशि कयो। छाजे करे त हे ज़मानो इंतिहा ते वञी करे पहुतो आहे। कंहिं हद ते वञी इहा अहिड़ा रिज़ल्ट निकिता आहिनि तव्हां चवंदो साईं इहा ॻाल्हि तव्हां कीअं था कयो। इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं ख़बरूं अलाह जो कसम आहे दुनिया में थी चुकियूं आहिनि। मामी भाणेजी ऐं मामी जो रिश्तो ज़िंदगी में न थींदो। ख़बर पई त मामे जो भाणेजी सां किथे चकर चली पियो। हे को दिमाग़ मुंहिंजो ख़राबु न थियो आहे, हिन टाइम मां तव्हांखे ॿुधायां थो। हे बिल्कुलु अखियुनि सां ऐं कननि वाज़नि सां असांखे पकी रिपोर्ट कंहिं ॿुधाई आहे। उहो ॿुधाइण वारो बि को लोकल बंदो न हुयो, ॿुधाइण वारो बि को नॉर्मल लोकल बंदो न हुयो। उन जो साईं मां कसम खणी करे हलफ़ थो खणा, मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे त मामे जो भाणेजी सां अफेयर हले पियो। काफ़ियुनि जॻहियुनि ते चाची जो भाइटी सां चाचे जो भाइटी सां अफेयर हले पियो। त सर हे ज़मानो उहो न आहे। न्याणियूं जवान आहिनि न कंहिं सां बि ॿाहिरि कढण जी ज़रूरत न आहे। सोट मासात अलाह जो कसम परे ई ॻाल्हि आहे। तव्हां चवंदो कंहिं क़िस्म में कोई मसइलो आहे, हे त जो मामू आहे न, हे त जो चाचो आहे न, तव्हां चवंदो असांजो ज़हन बि नथो वञे। अलाह जो कसम जिते ज़हन न वेंदो आहे न
जिते ज़हन न वेंदो आहे उते बि शैतान जेको आहे पंहिंजी पटी इस्तेमालु कंदो आहे। त औरत ॾिसो, औरत जो अलाह ताला लफ़्ज़ कीअं रखियो आहे, औरत जो लफ़्ज़ी ओघड़ ते डिपेंड आहे। औरत जीअं जो बालिक थी न फौरी तौर पासे हिनखे हाणे पंहिंजे घर में रखण जी कोशिशि कयो ऐं कंहिं क़िस्म जो कोई बि ज़रूरत न आहे। सफ़र करिणो आहे न, पीउ सां ॿाहिरि वञी करे सफ़र करे, इहा औरत पीउ खां अलावा कंहिं सां बि न वञे, कंहिं सां बि। हे ज़मानो उहो न आहे। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं कुझु माण्हू चवंदा आहिनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में जनाज़े में हज़रत अबू बकर ऐं हज़रत उमर साईं मौजूदु न हुया। अच्छा, इहे जेके माण्हू आहिनि जेके चवनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में अबू बकर ऐं उमर जेको आहे मौजूदु न हुया ऐं उस्मान रज़ी ताला अन्हु मौजूदु न हुया, इहे कूड़े जा पुट आहिनि। इहे कूड़े जा पुट आहिनि। मां ॾिसो ॻाल्हि आसान करणु चाहियां थो। अगरि दुनिया जे अंदरि कोई अलाह जो इनकारी आहे न, अलाह जो इनकारी आहे न, हज़ारे हुनखे दलील बदमाश खे ॾियो। बेवकूफ़ जे पुट खे हज़ार दलील ॾियो न, उहो बेवकूफ़ जो पुट बाद में बि बेवकूफ़ जो पुट रहंदो आहे। उहो चवंदो मां नथो मञा कंहिं क़िस्म जो कोई बि। ऐं जेको दुनिया में नबी खे नथो मञे, अलाह जो कसम नबी उनखे वाज़े तौर ते मौजज़ा ॾेखारिया, वाज़े तौर ते मूसा अलैहिस्सलाम मौजज़ा ॾेखारिया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾेखारिया। पर यहूदियुनि जो कंहिं क़िस्म जो कोई बि असां तव्हांखे नबी न मञींदासीं। ऐं जेके साहबा खे नथा मञनि, जेके इन्हनि बदमाशनि खे लखे जेको आहे दलील ॾींदो, लखे उहो चवंदा साईं हे हीअं न थियो हुयो, हे हीअं न थियो हुयो। त मां चवां थो तव्हांखे दलील ॾियण जी कंहिं क़िस्म जो कोई ज़रूरत ई न आहे। साहबा जे लाइ क़ुर काफ़ी आहे। साईं हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे जनाज़े में, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाज़े में इहे जेको टई शख़्सियत न हुया, तदफ़ीन में बि जेको टई शख़्सियत न हुया। मां चवंदो हदीसुनि जा हज़ारे किताब जेको आहे फुल आहिनि। इन बेवकूफ़नि जे पुटनि खे जेकॾहिं असां ॾेखारियोसीं न, साफ़ हदीस ॾेखारीसीं न, ईअं ॿ चार वांगुरु अलाह जो कसम क़ुर ॾेखारींदासीं न, त बि हे बेवकूफ़ पुट जेको इनकार कंदा, बाद में बि इनकार कंदा। यार साहबा जे लाइ को मां चवंदो लोकल जेके न का तारीख़ न आहे लिखियलु, साहबा जी शख़्सियत जे लाइ लोकल का तारीख़ न आहे लिखियलु। साहबा जी शख़्सियत लाइ क़ुर अलाह ताला नाज़िल कयो आहे। जेकॾहिं नबी जे जनाज़े में इहे साहबा एंट्री न कई त पोइ हज़रत अली साईं इन्हनि जे हथनि ते बैत छो कई? हालांकि हज़रत अली साईं त ख़बर हुई न, ख़बर हुजनि। जेकॾहिं इन्हनि साहिबनि नबी जे जनाज़े में एंट्री न कई आहे त पोइ हज़रत अली साईं इन्हनि जे हथ ते बैत करे ऐं इन्हनि खे इमाम जेको आहे कीअं सिलेक्ट करे आहे? त साहबा जेको आहे नॉर्मल शख़्सियत न आहिनि। साहबा जे मथां जेको इतफ़ाक़ आहे ऐं इजमा आहे, अलाह जो कसम पूरी उम्मत मुस्लमान जो आहे। बाक़ी चंद जेको आहे लोंडा ऐं लपाड़ा, जंहिंजी एतिरी बि हैसियत न आहे, जंहिंखे घर में सिधे नाले सां जेको आहे पुकारो न आहे वेंदो, इहो वरी एतिराज़ु करे अबू बकर सिद्दीक़ जो। यार लेवल का थियणु खपे, को लेवल थियणु खपे। को मुजीब रहमान जे मथां एतिराज़ु करे न, त कम से कम उन अॻिले बंदे जी लेवल मुजीब रहमान जेतिरी हुजे न। हाणे हिननि ज़माने में इन ज़ाकिरनि जी छा हैसियत आहे? चइसि असां अबू बकर सिद्दीक़ जेको आहे नयूं मञींदा, उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे असां नयूं मञींदा, उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे नयूं मञींदा। अड़े इन साहिबनि खे जेकॾहिं अगरि तव्हां नथा मञो, अलाह जो कसम साहिबनि खे कोई बि फ़र्क़ु न पवंदो। दुनिया जे अंदरि अहिड़ा बंदा मौजूदु आहिनि जेके अलाह खे न आहिनि मञींदा। दुनिया जे अंदरि अहिड़ा बंदा मौजूदु आहिनि जेके नबी खे न आहिनि मञींदा। दुनिया जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो टोलो बि आहे जेको अबू बकर ऐं उमर ऐं उस्मान खे न आहे मञींदो। त असर दुनिया हलंदी। कुते जे भौंकण सां कंहिं क़िस्म जो कोई बि फ़र्क़ु न पवंदो आहे। कुते जो पंहिंजो कमु आहे। नबी जे साहबा जे मथां जेको भौंकंदो न, नबी जे साहिबनि जे मथां जेको भौंकंदो न, उहो कुतो ई आहे। छाजे करे उन्हनि जे बारे में नॉर्मल को किताब न आहे। उन्हनि जे बारे में अलाह ताला क़ुर जेको नाज़िल कयो आहे। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।